अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बिश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरतुल अनआम आयत नंबर 42 खां वठी आयत नंबर 50 ताईं तर्जुमो। वलक़द ऐं अलबत्ता तहक़ीक़ अरसलना मोकिलिया असां इला उममिन तरफ़ उम्मतुनि जे में क़ब्लिक तव्हां खां पहिरीं फ़अख़ज़नाहुम पोइ पकड़ियो असां उन्हनि खे बिलबासाई गॾु तंगीअ सां वद्दर्राई ऐं तकलीफ़ सां लअल्लहुम ताके उहे यतदर्रऊन आजिज़ी इख़्तियार कनि। फलोला पोइ छो न इद जॾहिं जाअहुम आयो उन्हनि वटि बअसुना अज़ाब असांजो तदर्रऊ उन्हनि आजिज़ी इख़्तियार कई। वलाकिन ऐं लेकिन क़सत क़ुलूबुहुम सख़्त थी वयूं दिलियूं उन्हनि जूं वज़य्यन ऐं मुज़य्यन या ख़ूबसूरत करे ॾेखारियो लहुम उन्हनि खे अशैतान शैतान मां जेको कानो हुआ उहे यामलून अमल कंदा। फलम्मा पोइ जॾहिं नसू विसारे वेठा मां जो ज़ुकिरू बिही नसीहत कया विया जंहिंजे ज़रिए फ़तहना असां खोले छॾिया अलैहिम उन्हनि जे मथां अबवाब दरवाज़ा कुल्लि शैइन हर शइ जा यानी हर नेमत उन्हनि जे मथां अल्लाह ताला खोले छॾी। हत्ता इस्ताईं जो इज़ा जॾहिं फ़रिहू ख़ुशि थी विया बिमा उन सां ऊतू जेको उहे ॾिना विया अख़ज़नाहुम पकड़ियो असां उन्हनि खे बग़्ततन अचानक फ़इज़ा पोइ तॾहिं हम उहे मुबलिसून मायूस या नाउमीद थी विया। फ़क़ुतिय पस कटे छॾी दाबिरुल क़ौमी जड़ उन क़ौम जी अल्लज़ीन जिन ज़लमू ज़ुल्म कयो। वल्हम्दुलिल्लाहि ऐं तमामु तारीफ़ अल्लाह जे लाइ रब्बिल आलमीन रब्बाए जेको तमामु जहाननि जो। कुल इन्हनि खे चओ अरअयतुम छा ग़ौर कयो तव्हां इन अगरि अख़ज़ल्लाहु वठी छॾे अल्लाह ताला समअकुम तव्हांजूं समाअतूं यानी कन व अबसारकुम ऐं तव्हांजूं अखियूं यानी ॾिसण जी सलाहियत व ख़तम ऐं मोहर हणी छॾे अला क़ुलूबिकुम तव्हांजे दिलनि ते मन त केरु आहे इलाहुन को माबूद ग़ैरुल्लाही सिवाइ अल्लाह खां यातीकुम जेको आणे बिही उनखे यानी उहो तव्हां वटि वापसि खणी अचे इन्हनि खे कननि खे अखियुनि खे उंज़ुर ॾिसो त कैफ़ नुसर्रिफ़ु कहिड़ी तरह असां फेरे फेरे आणियूं था अल आयात खे निशानियुनि खे थुम पोइ बि हम उहे यस्तिफ़ून मुंहुं फेरनि था। कुल इन्हनि खे चओ अरअयतकुम छा तव्हां ॾिठो या ग़ौर कयो इन अगरि अताकुम अचे तव्हां वटि अज़ाबुल्लाही अज़ाब अल्लाह ताला जो बग़्ततन अचानक औ जहरतन या आहिस्ते आहिस्ते हल न युहलकु हलाक कई वेंदी इल्लल क़ौमुज़ ज़ालिमून सिवाइ ज़ालिम क़ौम जे यानी न हलाके वेंदा पर केरु ज़ालिम जेके क़ौम ज़ालिम आहिनि। वमा ऐं न नुर्सिलू मोकिलिया असां अल मुरसलीन रसूलनि खे इला पर मुबशिरीन ख़ुशख़बरी ॾियण वारा ठाहे व मुनज़िरीन ऐं ढेॾियारण वारा करे। फ़मन पोइ जेको आमन ईमान व असलह ऐं पंहिंजी इस्लाह करे फला पस न ख़ौफ़ुन को डपु अलैहिम उन्हनि जे मथां वला ऐं न ई हम उहे यहज़नून ग़मगीन थींदा। वल्लज़ीन रहिया उहे माण्हू जिन कदबू इनकार कयो या झुटलायो बि आयातिना असांजी आयात खे यमस्सुहुमुल अज़ाब ज़रूरु पहुचंदो उन्हनि खे अज़ाब बिमा बवजा उन जे कानो हुआ उहे यफ़सुक़ून नाफ़रमानियूं कंदा। कुल इन्हनि खे चओ ला न अक़ूलु आउं चवां थो यानी नबी खे अल्लाह पाक फरमाए रहिया आहिनि त इन्हनि खे इहा ॻाल्हि ॿुधाए छॾ त ला अक़ूलु नथो आउं चवां लकुम तव्हांखे ईंदी मूं वटि आहिनि ख़ज़ाइनुल्लाहि ख़ज़ाना अल्लाह ताला वला ऐं न ई आलमुल ग़ैब आउं ॼाणा थो ग़ैब जो इल्मु वला ऐं न ई अक़ूलु आउं चवां थो लकुम तव्हांखे इनी बेशक आउं मलक के आउं को फ़रिश्तो आहियां इन न अतबिउ आउं पैरवी कयां थो इला पर मां जेको कुझु यूहा वही कयो वञे थो इलैया मुंहिंजी तरफ़। कुल इन्हनि खे चओ हल छा यस्तविल आमा बराबरि थी सघे थो अंधो
वल बसीर ऐं ॾिसण वारो, या छा बराबरि थी सघनि था अंधा ऐं बसारत वारा। अफ़ला छा भला न त तफ़क्करून तव्हां ग़ौर फ़िक्र कयो था। सुबहानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।